दादू मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करायो आहे हवलदार अली बबर। राति देर सां ॻोठ कायमाणी पंवर मां ॻोठाणे अज़हर अली पंवर जे घर मां मेह ऐं उन जो फर चोरी थियण जे इतलाह ते पुलिस पोस्ट प्यारो ॻोठ जे पुलिस टीम फौरी तहरुक वरितो। इंचार्ज पुलिस पोस्ट इंचार्ज निसार अहमद खोखर ॿई सिपाही समेत चोरनि जो बरवक़्त पीछो कयो, जंहिं दौरान नामालूम चोरनि सां फायरिंग जी ॾे वठि बि थी। जवाबदार पुलिस गिरफ़्तारी लाइ बचण लाइ फायरिंग कंदा ऊंदहि जो फ़ाइदो वठी चोरी थियल मेह फ़ाल मोरी वटि छॾे फ़रार थी विया। पुलिस पारां चोरी थियल मेह खे हथ करे ज़रूरी कार्रवाई बाबति असुल मालिकनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त फ़रार थी वियल नामालूम जवाबदारनि जी ॻोल्हा बि पुलिस पारां वधीक जांच जारी आहे। ॿिए पासे भाॻियनि पारां पुलिस जे तकिड़े रद्द-ए-अमल खे साराहींदे पुलिस टीम जी हौसला अफ़ज़ाई पिणु कई वई ऐं उन्हनि मदद करण ते पुलिस जा थोरा मञा।